अस्सलाम वालेकुम दोस्तों, अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध सलाम टीवी खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अॼु तव्हांखे मेलो ॾेखारींदुसि घोड़ा बारी जो ऐं मेले जी बाज़ार तव्हांखे ॾेखारींदुसि, जो कि लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। दोस्तों असांजा गॾु आहे इन ठेकेदार हिन जो सेठ इन मेले जो, जेको ही फुल तैयारी कराईंदो आहे मेले जी ऐं मलाखड़ा बि कराईंदो आहे, हुसैन मेमण। जी साईं, असांखे ॿुधाइजो तव्हां कॾहिं खां मेले जो कमु कयो पिया? मेले असां पुराणो कमु कयो। तक़रीबन घणा साल तव्हांखे थिया न? 30 साल थी। 30 साल। हलो महिरबानी साईं। दोस्तों हाणे हलूं था बाज़ार जी तरफ़ ऐं हीअ सेठ जिते वेठो आहे आसन ते, हीअ सचे गिह जी मिठाई ठहियल आहे। दोस्तों असांजा बाज़ार में वही रहा हूँ, हाँ असां मलाखड़े तरफ वही रहा हूँ ऐं ही मनियारी जी बाज़ार आहे। कुछ ही देर में असां मलाखड़े तरफ हलंदासीं ऐं असां मलाखड़े में वही रहा हूँ। परेशानी में अल्लाह मालकार होगी थी यूट्यूब द्वारा मलाखड़ो ॾिसण उन खां घटि पाण खे ॾिसंदा
जी दोस्तों, असां अची विया हींअर मलाखड़े जे ग्राउंड में। ही मलाखड़े जी तैयारी थी रही आहे। थोड़ी देर में हलंदासीं मलाखड़े तरफ़। आवाम अची रही आहे ऐं हाणे हलंदासीं मलाखड़े तरफ़। पूरो मलाखड़ो तव्हां मलाखड़ा TV ते ॾिसी सघो था, YouTube चैनल ते मीर हसन सोलंकी। ऐं हाणे हलूं था मलाखड़ी तरफ़। मीर हसन सोलंकी पहुतो यूट्यूब जो नुमाइंदो मीर हसन सोलंकी पहुतो मलाखड़े में। जो ही मलाखड़ो अवे फेसबुक ते ॾिसी सघो था। मीर हसन असांजे ख़ासि महिमान जो मलाखड़े पहुतो आहे। दावतेल असांजो मीर हसन सोलंकी साहब जो यूट्यूब जो नुमाइंदो आहे मलाखड़े पहुतो आहे। अब होड़ा रखे ता हिकड़े के भजा दी वारी तू हेडा टाटेड़ो बुत करे ने हेडा बाकी सुभाणे शोरेला सामू जोड़ूंदो हेडा गुलाम नबी शीदी दोस्त अली मला होशियार थियो। अब बलो जलियार पान वरू हेडा शबीर अहमद मला से मला मेहरबानी दोस्त अली मला गुलाम से मला दोस्त अली मला मला से बल्ले बल्ले नो शोरे के नाम में कदर करे शोरे में हेडा साईं यार साहब के नाम में हेडा मल्लम से गुलाम नबी शीदी दोस्त अली मला बाका जहाने जरिया मल्ला दोस्त अली गुलाम नबी शीदी ये दोस्त अली मला तेरी अली बस मला अरे दोस्त अली मला ये पाजे वजन में बाहर मला रे मला जी मल्ले रसिया शीदी है मला मला तगाजे शीदी है मला दोस्त अली के कुछ कौन सी मनो चाल करे मेरी क्या खड़ा हो जाए गुलाम नबी शीदी तगाजे हेलो साईं समझा दे तो दोस्त अली मथे ना करे वो कुछ कौन सी मनो